कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन नॉर्थ ईस्ट पंपिंग स्टेशन K-2 जे 48 इंच कतर वारी मुतासिरा राइजिंग मेन लाइन जे मरम्मती कम मुकमल करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ मुतासिरा इलाइक़नि में पाणी जी फ़राहमी शुरू कई वई आहे। चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वाटर कॉर्पोरेशन इंजीनियर असदुल्ला खान गुज़िरियल ॾियारे मुतासिरा राइजिंग मेन लाइन ते जारी मरम्मती कम जो तफ़सीली मुआइनो कयो। इन मौक़े ते लाॻापियल इंजीनियर्स ऐं टेक्निकल अमलो साणुसि गॾु मौजूदु हुयो। दौरे जे दौरान COO वाटर कॉर्पोरेशन ऑफिसरनि खे हिदायत कई त पाणी जी फ़राहमी खे जल्द बहाल रखण लाइ मरम्मती ऐं बहाली जे समूरनि कोशिशुनि खे वधीक तेज़ कयो वञे ऐं समूरा मौजूदा वसीला क़त बांधा वञनि। इंजीनियर असदुल्ला खान चयो त वाटर कॉर्पोरेशन पाणी जी फ़राहमी ऐं रुकावटुनि सबबि शहरियुनि खे पेश आयल तकलीफ़ुनि ते माज़रत ख़्वाह आहे। हिन जो वधीक चवणु हो त इदारो शहरियुनि खे बहितर ख़ुदबत मुहैया करण लाइ ॾींहुं राति कमु करे रहियो आहे ऐं मुस्तक़बिल में पाणी जी फ़राहमी जे निज़ाम खे वधीक मज़बूत ऐं काराइतो बणाइण जे लाइ जामे क़दम खयां पिया वञनि।